चेलहर लॻ राणासर तराई जे ॾाहर में गौचर ऐं आसाइश वारी ज़मीन ते बााثرن जे मुबैना قبضن खिलाफ मक़ामी रहिवासियुनि आखाणी पाड़े खां मिठी टू चेलहर मेन रोड ताईं एहतजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई ऐं इंसाफ़ जो मुतालबो कयो। उन मौक़े ते भमरोमल मेघवाड़, न्यालचंद मेघवाड़, किरड़ खान ऐं बालचंद मेघवाड़ समेत ॿियनि दाईंदे चयो त ॻोठ सांडोर जा बाअसर माण्हू इकबाल मंगरियो, साफ़ी मोहम्मद रहीम मंगरियो, अकबर मंगरियो ऐं ॿिया राणासर तराई जे ॾाहर में ॾाढ मुड़सी जे ज़ोर ते कब्ज़ा करे गौचर ऐं आसाइश वारी ज़मीन ते अॾावतूं करे राति जो लिकी लिकी जायूं ठाराए रहिया आहिनि, जेको असां मक़ामी रहिवासियुनि सां सरासर ज़ुल्म आहे, छाकाणि त सिबाणे असां मालवंद मारवड़नि जो चोपायो माल किथे चरंदो। मुज़ाहिरीन मूजिब इहो मामिलो गुज़िरियल 6-7 महीननि खां हली रहियो आहे ऐं असां डिप्टी कमिश्नर थरपारकर ऐं असिस्टेंट कमिश्नर मिठी समेत वास्तेदार इख़्तियारी वारनि खे लिखत में दरख़्वास्तूं बि ॾिनियूं आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदनि खे बि चयो आहे, जॾहिं त असिस्टेंट कमिश्नर सरज़मीन ॾिसी बाअसर मंगरियनि खे मने बि करे वियो हो, पर तंहिं बावजूद कब्ज़ाखोरी वारो अमल जारी आहे ऐं अञा ताईं कंहिं बि क़िस्म जो को बि कड़तेल निकिरी न सघियो आहे। भमरोमल मेघवाड़, न्यालचंद ऐं ॿियनि मूजिब ताज़ो गुज़िरियल ॾींहुं असां वरी डिप्टी कमिश्नर थरपारकर खे लिखत में दरख़्वास्त ॾिनी, जंहिं एसी साहब खे कब्ज़ा ख़त्म करण जो हुकुम ॾिनो ऐं एसी साहब वरी चेलहर पुलिस खे लेटर जारी करे अॾावतूं रोकण जी हिदायत कई, पर अञा ताईं चेलहर पुलिस कंहिं बि क़िस्म जो को बि एक्शन न वरितो आहे ऐं गौचर वारी ज़मीन ते कब्ज़ा ऐं अॾावतूं जीअं जो तीअं जारी आहिनि। मुज़ाहिरीन मूजिब असां पारां एहतजाज करण ऐं रोवेन्यू अमलदारनि खे दरख़्वास्तूं ॾियण ते बाअसर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कंहिं बि वक़्तु झेड़े थियण ऐं खून रेज़ी जो ख़दशो आहे। तंहिं करे असां सूबाई सलाहकार डॉक्टर कटूमल जीवन, MNA डॉक्टर महेश कुमार मलाणी समेत डिप्टी कमिश्नर थरपारकर, असिस्टेंट कमिश्नर मिठी ऐं SHO चेलहर खां मुतालबो कयूं था त राणासर जे ॾाहर में गौचर वारी ज़मीन ते बाअसरनि जा थियल कब्ज़ा हिकदमि हटाए असां मक़ामी माण्हुनि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो। राणासर जे ॾाहर ते कब्ज़ा ख़त्म करियो,